अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, कुरान मजीद जी सागी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼु बि उहा ई सागी आयत मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे। तर्जुमो अॻु में तव्हां ॿुधो आहे, वरी बि अव्हां खे ज़हन नशीन कराइण जे लाइ दुबारो अर्ज़ु कंदुसि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे हबीब जे सदके शाल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आयत सगोरी जो तर्जुमो कहिड़ो आहे अव्हां ॿुधो आहे, पर वरी बि तव्हां ॿुधो, हिकिड़ो दफ़ो मुहबत सां बुलंद आवाज़ सां हबीबनि ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इरशाद फरमायो, या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। या अय्युहन्नास, ऐ इंसानो, उअ्बुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी इबादत कयो,
अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, ऐं तव्हां खां अॻियनि खे बि उन्ही रब्बुल आलमीन पैदा कयो आहे, लअल्लकुम तत्तक़ून, अव्हां रब करीम जी इबादत कंदव, तव्हांखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तक़वा नसीब फरमाईंदो। अल्लाह साईं इबादत जो हुकुम कयो त मुंहिंजी इबादत कयो। इबादत अल्लाह खां सवा ॿिए जी न आहे करणी, गैर जी बात सां शिरक थी पवंदो, ऐं शिरक खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात निंदियो आहे, ख़राब सॼो आहे, ज़ुल्म सॼो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात सां मां सम्झां थो मुस्लमान जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केर बि शिरक कोन कंदो। इन्हीअ जे करे जो कलमे में ख़ुदि इन शिरक जी तरदीद आहे, मुंड में चवे थो ला इलाहा, को बि माबूद नाहे इल्लल्लाह, मगर जेकॾहिं माबूद आहे त हिकु अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात आहे, जेको रोज़ानो 5 नमाज़ूं पढ़े 5 दफ़ा चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुस्लमान जी आदत आहे, सुम्हंदो आहे त बि चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुजाहिदा अक्सर मुस्लमाननि जी आदत आहे, जंहिं महिल उथंदा आहिनि निंड मां त बि चवंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं इहा सुहिणी आदत आहे, सुम्हण जे टाइम ते बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चओ, पर जंहिं महिल जागी तोखे इहतिलाम नाहे, नापाक नाही, उथण महिल बि चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। छो? मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। पाण फरमाइनि था, जंहिंजो गुफ़्तो आख़िरी इहो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इन खां पोइ ॿियो हिन को बि गुफ़्तो कोन ॻाल्हायो ऐं इन हालत में मरी पियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो जन्नती आहे। मन काल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह, जंहिंजो आख़िरी गुफ़्तो इहो हुजे, माना आख़िरी लफ़्ज़ चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, निंड अचीसि मरी वियो जन्नती आहे। मुजाहिदा ज़ुमेरे में बि का ॻाल्हि कान कयईं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई, सकरात वारे टाइम ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई, अल्लाह ताला इन्ही जे सदके उनखे जन्नत में रवानो फरमाईंदो आहे। बुखारी शरीफ जी हदीस आहे, सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रावी आहे, उहो तो चवे हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जी ज़ात बाबरकात असां खां इहे ग़ाइब थी विया, यानी ग़ाइब कीअं, महफ़िल में वेठा हा, उन महफ़िल मां उथिया अलाए काॾे हलिया विया, असां परेशान थियासीं, नबी करीम सां दुश्मनियूं बि तमामु घणियूं हुयूं। इहो मदीने शरीफ़ जो वाक़ियो आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो, परेशानी थी, हिक ॿिए खां पुछणु लॻासीं त रसूलुल्लाह काॾे विया। सभिनी साहबनि चयो मूंखे ख़बर न आहे। हबीबन करीमन जा ग़ुलाम बेचैन थी विया। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि पाण में सलाह कई, अदा फलाणा तूं ॾखिण वञ, तूं ओभर वञ, फलाणा तूं उत्तर तरफ़ वञी ॻोल्ह, तूं उलहदे वञ, फलाणो घर मां पुछा करे अचे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, इहे सहाबा किराम मुख़्तलिफ़ तरफ़नि ॾे हुज़ूर खे तलाश करण जे लाइ निकिरी विया। मां जंहिं पासे वञा हिकिड़ो बाग़ आहे, उन बाग़ खे ॿाहिरां दीवार आयल आहे, मुंहिंजो ओचितो नज़र पई, नज़र कान पई त दरवाज़ो कहिड़े पासे आहे, छो त नओं बाग़ ॾिठो, मां इन्ही पासे में अॻे वियो बि कोन हुउसि, मदीने खां ॿाहिरि हुयो, ॿाहिरां दीवार हाणे चौगिर्द जेसीं ताईं फिरां दर काथो आहे त देरि पई थिए। मां आस्ते आस्ते सोचो, बाग़ मां हिकिड़ी नाली पई अचे, दीवार जे हेठां नाली आहे, उन नालीअ मां बांबड़ा ॾेई अंदरि जो वञा, सुभान अल्लाह, ॾिसां त खूह आहे, उन खूह जे मथां हबीब करीम पग ते वेठो आहे ऐं पंहिंजा पेर मुबारक खूह में लड़कायो वेठा आहिनि। अकेला अकेला वेठा। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मूंखे फरमायो, अबू हुरैरा अर्ज़ कयो, हाओ या रसूल अल्लाह, अवां जे तलाश में निकितो आहियां ऐं अकेलो कोन आहियां, मुंहिंजे पोयां अबू बकर बि अचे थो, उमर बि अचे थो, उस्मान बि अचे थो, अली बि अचे थो।
या रसूल अल्लाह बे पासे बि सहाबा निकरी वया हन अवां जे तलाश में वया हन मां इत्तफाक सां पहुची वयो आहियां हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइन था अबू हुरैरा हेॾे आ आयो वेझो पाण पंहिंजी पेज़ार मुबारक पेरन मुबारकन जी जुती मुबारक लाहे अबू हुरैरे खे ॼन था हे खण हे निशानी आहे इन निशानी खे खणी ॿाहिरि निकिर जेको बि मिलई उनखे ॿुधाए त मां रसूलुल्लाह सां मिलियो थो अचां ही महबूबन जी पेज़ार मुबारक आहे ऐं हबीब पैगाम ॾिनो आहे त जेको बि मिलई उनखे चओ मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दख़लल जन्नह वञी उनखे चओ त जेको बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो सो जन्नती आहे अबू हुरैरा चयो त मां हबीबन करीमन खां पेज़ार वरती हबीबन करीमन जी पेज़ार झली हथनि में झले चयो हाओ क़िबला वञा थो पर अवां था चओ त जेको बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे व इन ज़ना व इन सरक उहो भला जे ज़ानी हुजे भला जे चोर हुजे त अबा ज़ानी ज़िना करणु गुनाह आहे पर इहो गुनाह काफ़िर बि कंदो मुस्लमान बि कंदो ऐं जेको मुस्लमान हूंदो सो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो चोरी काफ़िर बि कंदो मुस्लमान बि कंदो पर जे मुस्लमान चोर आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह उहो बि चवे थो हाणे हुज़ूर था चवनि त जेको बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे उहो जन्नती आहे अबू हुरैरा उहा पुछा थो करे व इन ज़ना व इन सरक या रसूल अल्लाह जेकॾहिं ज़ानी हुजे चोर हुजे ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवे त पोइ छा हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था अबू हुरैरा तूं सम्झो ज़िना जी सज़ा मिलंदी चोरीअ जी सज़ा मिलंदी ज़िना हराम आहे चोरी हराम आहे उन जा मोचड़ा पादर सज़ाऊं धार हल पर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह में अहिड़ो पावर आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो नेठ जन्नत में वेंदो इहो अहिड़ो पावर वारो कलमो आहे जंहिंमें अल्लाह जे वहदानियत जो इक़रार आहे जंहिंमें रसूलुल्लाह जे रिसालत जो इक़रार आहे ये ॿई शयूं पावरफुल शयूं आहिनि अल्लाह खे वहदहू ला शरीक मञिजे मुहम्मदुर रसूलुल्लाह खे आख़िरी नबी मञिजे इन ॿिनि शयुनि मञण खां बाद में ॾोह पंहिंजी जाइ ते ताराज़ी खे ॿ पुड़ हण हिकिड़े में गुनाह पवंदा ॿिए में सवाब पवंदा फ अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फ उम्मुहु हावियह जेकॾहिं हुन जा अमल नेक थोरा हण त जहन्नम में मुक़रर टाइम लाइ मुक़रर मुद्दत लाइ वेंदो पर उन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे सदके वरी निकिरंदो व अम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादियह पर जंहिंजा नेक अमल घणा थी वेंदा ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो हूंदो उन जो ठिकाणो जन्नत आहे उनखे अल्लाह ताला जहन्नम खां बचाईंदो मुतलक तौर सां मजमूई तौर सां थुल्हे लेखे ॻाल्हि सां अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए थो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दख़लल जन्नह अबू हुरैरा या ॻाल्हि खणी निकितो आहे सामो सैयदना अमीर उमर आयो आहे हुज़ूर ईअं बि चयो हो सुभान अल्लाह छा चयो हुयो त वञी ॿुधाए त जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे जन्नती आहे पर ॿिया लफ़्ज़ बि फरमायूं जेको बि साम्हूं मिलई उनखे मां मुहम्मद करीम जे तरफ़ां जन्नत जी मुबारक ॾे यानी जेको मिलई चओ त तूं जन्नती आहे हे हबीबन जी पेज़ार आहे ऐं हे हबीबन जा लफ़्ज़ मुबारक हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मुंहिंजे साम्हूं अमीर उमर आयो आहे हुनखे बिशारत बि मूं ॾिनी आहे ऐं पुछो अथई त के ख़बर मूं चयो हे महबूब जा पेज़ार अंदरि खूह ते वेठा आहिनि ऐं फरमाइनि था व इन मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह वञी मां उनखे पढ़ो ॿुधाए त नबी पाक चए थो जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो जन्नत हज़रत अमीर उमर मुंहिंजो अॻु ॾेई बीह रहियो त न छॾींदो सां मोट पए ते छो मोटा नबी सही थो चवे वञी मां हुनखे ॿुधाए ऐं तूं मूंखे मोटाईंदो चई नबी पाक जो फरमान सचो सभई जो सुभान अल्लाह हबीब जो पर फरमान सचो महबूब जे कौल खे ॼाओ ई कोन्हे जेको रद्द करे सघे
अल्लाह जे हबीब जो कुछ फरमायो सही सही सही, पर मसलहत इन्हीं में आ। ज़ाहिरी ज़माने जे हिसाब सां महबूब करीम खे हल त मां बि अर्ज़ थो कयां त क़िबला इहा ॻाल्हि त सची आहे, पर मसलहत ख़ातिर इहा ॻाल्हि फ़िलहाल न कयो। माण्हू अमल खे भाड़ींदा कोन, नेकी कंदा कोन, चवंदा बसि ला इलाहा इल्लल्लाह चयोसीं, मुहम्मद रसूलुल्लाह चयोसीं, जन्नत मिली वेंदी, अमल माण्हू छॾे ॾींदा। मसलहत इन्हीं में आहे त फ़िलहाल इन ॻाल्हि खे रोकियूं था। अबू हुरैरा चयो मां न रोकबुसि, मुंहिंजा अदा ज़बरदस्ती सैयदना उमर फारूक उनखे वापसि नबी पाक वटि वठी आयो आहे। अबू हुरैरा अर्ज़ थो करे क़िबला उमर हीअं थो चवे, नबी पाक फरमाइनि था मां मुहम्मद बि सचो आहियां त उमर बि सचो आहे। मुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे त जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे उहो जन्नती यकीन आहे, पर उमर बि सच थो चवे त मसलहत इन्हीं में आहे। छो त माण्हू जेके आहिनि इन ॻाल्हि खे ॾिसी भाड़े विहंदा, बसि ला इलाहा इल्लल्लाह चयोसीं कमु थी वियो, ॿिया अमल छॾे ॾींदा, ईअं मामूलात अमल वग़ैरह मुअत्तल थी वेंदा। अमल बि ज़रूरी आहिनि, पर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अहिड़ो पावर वारो आहे जो यकीनन उनखे जन्नत में वठी वेंदो। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। प्यारा दोस्तों अज़ीज़ो, इन मां साबित थियो त मुवहिद मुसलमान कॾहिं बि जहन्नम में हमेशा जहन्नम में न रहंदो, सज़ा खाईंदो। गुनाहनि जी नमाज़ूं कज़ा कयईं सज़ा खाईंदो, ज़िना कयईं सज़ा खाईंदो, अहिड़े तरीक़े सां ॿिया बुरा कम कयईं सज़ा खाईंदो, पर ख़ालिदीन फ़ीहा अबदा, हमेशा हमेशा काफ़िरनि वांगुरु कोन रहंदो। हमेशा हमेशा उहो रहंदो जेको ला इलाहा इल्लल्लाह जो मुनकिर आहे या मुहम्मद रसूलुल्लाह जो मुनकिर आहे। इन ॿिन्ही ॻाल्हियुनि जो इनकार थो करे, रुगो हिकिड़ी थो मञे, ॿी नथो मञे, त बि जहन्नम में हमेशा हमेशा रहंदो। अल्लाह ताला जे हबीब गारंटी ॾिनी आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल चवण वारो जन्नती आहे। हाणे हिमा तव्हां खां हिकिड़ो मसइलो पुछां थो, ॿिली महिरबानी करे तव्हां बि ॾसींदा हलो। इमामुल अंबिया फरमाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारो मुशरिक। ॿी हदीस वल्लाह सुभान अल्लाह, हबीब कसम थो खणे। अब मुंहिंजो हबीब ॻाल्हि करे चओ सची, ॾाढे चओ कसम जी ज़रूरत कान्हे। मां कसम खणा तव्हांखे एतबार ॾियारायां, हबीब करीम जे कसम जी ज़रूरत ई कान्हे। इमामुल अंबिया कसम खणी फरमाइनि था वल्लाहि मा अख़फ़ा अलैकुम शिरक वला कुफ्र वलाकिन अख़शा अलैकुम दुनिया। मां मोहम्मद करीम तव्हांखे तौहीद रिसालत इस्लाम जो पैगाम अहिड़ो त मज़बूत पहुचायो आहे जो मां मोहम्मद करीम खे को भउ कोन्हे। मूंखे अल्लाह जो कसम आहे, ऐं मुंहिंजा उम्मतियो तव्हां मुशरिक को न थींदो। तव्हां मुशरिक, हुज़ूर फरमाए तव्हां मुशरिक को न थींदो। ऐं रुगो छा वल्लाह, अल्लाह जो कसम आहे। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात खे कसम जी ज़रूरत कान्हे, पर कसम तरी खणबो आहे त अॻी ॻाल्हि खे माण्हुनि जे दिमाग़ में मुस्तक़िल तरह सां यकीनी तरह सां पक सां वेहारजे त उनखे यकीन थी वञे। इन जे करे हबीबन कसम खयो आहे, मूंखे अल्लाह जो कसम आहे अवां मुशरिक न थींदो, अवां काफ़िर न थींदो। अल्लाह जो हबीब चवे मुशरिक न थींदो, काफ़िर न थींदो। मुल्ला चवे मुशरिक, अवां तव्हां मुशरिक, जाम साहब ते वयो मुशरिक, भिटाई ते वयो मुशरिक, कलंदर ते वयो मुशरिक, या रसूलुल्लाह कयो मुशरिक, अवां या नबी चयो त मुशरिक, यारहीं कयो त मुशरिक। हाणे मूंखे ॿुधा त रसूलुल्लाह सचो या मुल्ला सचो? खुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मां कसम खणी थो चवां त मुंहिंजा उम्मती मुशरिक कोन थींदा। हे जेके तव्हांखे थोरे थोरे ॻाल्हि ते, थोरी थोरी ॻाल्हि ते शिरक जी फतवा ॾियनि था, ए कूड़ था ॻाल्हाइनि पिया। जंहिंजे दिलि में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो रासुख़ थी चुको आहे, उहो कॾहिं बि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कंहिं बि पीर फ़क़ीर वलीअ खे अल्लाह कोन चवंदो आहे, अल्लाह अल्लाह आहे।
मूंखे यादि आहे मूं तव्हांखे अॻे तमामु घणो अॻिते 2-3 साल जी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई तव्हां खां विसरी वई हूंदी वरी तव्हांखे अर्ज़ु कयां पंहिंजे अखियुनि जो मुशाहिदो आहे दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। दादू वारे पासे हिकिड़ो बुज़ुर्ग आहे घणनि जो ॾिठल बि हूंदो पर ॿुधो सभिनि हूंदो हज़रत शाह सदरुद्दीन जंहिंखे चइबो आहे लकी वारो शाह सदर वॾो वली हो उनजे विलायत जूं ॿ ॻाल्हियूं तोखे ॿुधायां ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी चओ सुभान अल्लाह जेको मुर्शिद जे दुआ सां हिंदुस्तान में आयो आहे संदुस मुर्शिद मके पाक में रहंदो हो जंहिंजो नालो ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंमहिल पंहिंजे मुर्शिद खां मोकिलाए मके मां हिंदुस्तान रवानो थियो आहे तंहिंमहिल मुर्शिद थो चवेसि ओ मुईनुद्दीन जी क़िबला हिंदुस्तान में वञी रसूलुल्लाह जे हदीस जी तबलीग कर माण्हुनि खे दीन जो पैगाम ॾे अल्लाह जो वली आयो 90 लख काफ़र मुस्लमान बणायई 90 मूं जहिड़ा तो जहिड़ा न उहे जेके मुस्लमान बनाई रुगो मुस्लमान न हा बल्कि वली हा जंहिं नज़र कई मुस्लमान त बणिजी विया पर वली बणिजी विया उनखे मुर्शिद इहो बि चयो आहे त हिंदुस्तान वञ दीन जी तबलीग कर पर हिकिड़ो कमु ज़रूरु कजां सिंध में सीविस्तान जे इलाइक़े में वञजां उते लकीअ में हिकिड़ो बुज़ुर्ग रहंदो थी जंहिंजो नालो सदरुद्दीन आहे मां मुर्शिद वटि जो कुझु हुयो उहो तोखे ॾिनुमि पर अञा तुंहिंजो फैज़ खुटल आहे उन खां दुआ कराइजां उन जे दुआ सां तुंहिंजा वधीक बेड़ा पार थी वेंदा उनखे तसली न आई आहे उन मुर्शिद जे चवण तां अजमेर मां हलियो आहे लकी शाह सदर ते पहुतो आहे शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो दीदार कयो आहे मुंहिंजा दोस्त दलीलुल आरफीन हुन जी मलफूज़ात आहे किताब आहे उन में लिखियो पियो आहे त बुज़ुर्ग फरमाए थो मां सॼी ज़िंदगी वलीअ ॾिठा पर हिन जहिड़ो मूं ॾिठो ई कोन बेटा ईसा चवंदो आहे रहिया थई राति सुबुह वींदई साबरी कज को का पढ़ियुनि मां रूह रचंदो रज पोइ पेर तनीअ जा पुॼ मतां सिकी सनासिन लए ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो उन शाह सदरुद्दीन सभई चओ रहमतुल्लाह ताला अलैह उन जी दरबार में रुगो ख्वाजा मुईनुद्दीन कोन आयो आहे हज़रत मुईनुद्दीन जो ख़लीफ़ो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो प्यारो मुरीद हज़रत फरीदुद्दीन गंजे शकर चओ सुभान अल्लाह पाक पटण शरीफ वारो चओ सुभान अल्लाह हिकिड़े दफ़े वेठो आहे मुसल्ले ते पाक पटण शरीफ में तस्बीह हले पई नबी ते दुरूद हले पियो अल्लाह जी इबादत में मसरूफ़ आहे वेठे वेठे ॾिठई त मुंहिंजे साम्हूं रसूलुल्लाह जिस्मानी तरह बीठा आहिनि फरीदुद्दीन उथियो महबूबन करीमन खे मिलियो ज़ाहिरी ख्वाब न निंड न जाॻंदे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ख़ादिम खे ग़ुलाम खे दीदार करायो फरीदुद्दीन खे पाण फरमायो फरीदुद्दीन घुरणो थी सो घुर चए थो क़िबला छा घुरां अहिड़ी शइ ॾे जंहिं मां तुंहिंजे उम्मत खे फैज़ पवे छा घुरां ॾोकड़ घुरां दौलत घुरां न बस अहिड़ी शइ अता थिए जो तुंहिंजी उम्मत खे फ़ाइदो थिए नबी करीम जी ज़ात बाबरकात इएं फरमाए सदुस आस्थानो आहे दरबार आहे दरगाह आहे उन जे हिकिड़े दरवाज़े खां ई अंदरि हलिया विया वरी वापसि आया पाण फरमाइनि था फरीदुद्दीन ही अॼोकी तारीख़ नोट कर हिन दरवाज़े जो नालो बहिश्ती दरवाज़ो आहे हिन ॾिहारे ते जेको बि हिन दरवाज़े मां मुस्लमान लंघंदो सो जन्नती आहे सभई जो सुभान अल्लाह हबीब त जन्नत विढ़ाए वेठो मुंहिंजा दोस्त उहो मुहर्रम शरीफ़ में ॾिहाड़ो ईंदो आहे उहो पाक पटण शरीफ़ में दरवाज़ो हिकिड़े ॾींहं लाइ खुलंदो आहे
पर दुनिया ॾिसंदी आहे त उन दरवाज़े मां लंघण जे लाइ टे ॾींहं अॻे माण्हू कतारूं ॿधी बीहंदा आहिनि त वारो अचे मुस्तफ़ा जो फरमानो सचो आहे। गर्मी आ, सर्दी आ, उस आ, सियारो आ, बुख आ, उञ आ, ओ कतार में बीठा हूंदा आहिनि, पर जेकॾहिं कंहिंखे मुजादा कज़ा हाजत थिए ज़रूरत पए ओ पंहिंजो कपिड़ो निशान करे ॾेई वरी मोटी ईंदो आहे त इहा जाइ मुंहिंजी वारियल आहे, उन जाइ तां लंघो, छो त अल्लाह जे वलीअ जो कौल बि सचो आहे त मुहम्मद करीम जो फरमान बि हबीबन करीमन चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे फरमान मुताबिक उन बहश्ती दरवाज़े खां माण्हू लंघंदा आहिनि। उन फरीदुद्दीन गंजे शक्कर खे गंजे शक्कर छो था चवनि? दुरूद बुलंद आवाज़ सां। वरी ॿीहर हबीबन ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। फ़कीरा दरवेशा मुसल्ले ते वेठो आहे, हिकिड़ो काफ़िलो उठनि जो खंडु भरियो दिल्ली विकिरण पिया वञनि। अॻे ज़माने में हितां जो माल पंजाब सिंध जो दिल्ली वेंदो हो, दिल्लीअ जो सामान हिते ईंदो हो। मुल्क हिकिड़ो हो, मुग़लनि जे दौर खां अॻे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो ई मुल्क आहे। बाबा साईं वेठो आहे मुसल्ले ते, फरीदुद्दीन वापारी अची लंघिया, काफ़िलो उठनि जो भरियो पिया वञनि। जंहिंमहिल फ़क़ीर जे दरगाह जे भर मां लंघिया तंहिंमहिल फरीदुद्दीन गंजे शकर फरमाइनि था, बानी उठनि ते छा कयो अथव? वापारी जेतिरो लखापति एतिरो कंजूस। ग़रीब चवंदो बाबा खीसे में आहिनि 5 रुपया, इहे हाली त ॾे अलाह जे नाले ते पोइ देखा जाएगा। ऐं करोड़पति पियो सोचींदो भेणा मस लख ठाहियो अथमि, इन मां 5000 ॾींदुसि, खुटी पवंदा, लख जी टंग भॼी पवंदी। वधाइण जे फिक्र में हूंदो, ॾियण जे फिक्र में कोन हूंदो। वापारी हेॾो वॾो, फ़क़ीर चयो त उठनि ते छा आहे? कूड़ हयईं साईं, लूण आहे लूण। लूण छो चयईं त मतां चवे त खंड जो सेरड़ो मूंखे बि ॾियो। अल्लाह जे वलीअ फरमायो, अबा जे लूण आहे त लूण हूंदो। छा लूण आहे न? हा साईं। बापो लूण हूंदो? हा साईं। हलिया विया दिल्ली विया, उन जॻह ते मार्केट में वञी उठ वेहा ला अथऊं। मुंहिंजा आदा बोरियूं लाहे, जेका बोरी खोलण सां लूण। 50-100 उठनि जी कतार आहे, जेका बोरी खोलण सां लूण। हीअ लूण, हूअ लूण। मुंहिंजा आदा मिस्त्री सां सेठ साहब परेशान थी वियो, पंहिंजे नौकर खे चई, बाबा खंडु कान खयव? लूण वरितो अचे सही न, तुंहिंजे रूबरू खंडु भरी आहे। ओ मुंहिंजे छा थी वियो? यादि न पियो अचे। हिकिड़े जत चयो क़िबला हुन फ़क़ीर खे चयो, ही त लूण आहे। उन चयो लूण हूंदो, जीअं फ़क़ीर चवंदो आहे तीअं थी वेंदो आहे। यार हक चार यार जम दस्तगीरम गुफ्त ए अल्लाह बुवदे गर्च अज हुलकूम अब्दुल्ला बुवदे। ज़ाहिर में अल्लाह जो बानो हूंदो आहे, पर हुन जे ज़ुबान मां जेको निकिरंदो आहे सो अल्लाह जो फरमान हूंदो आहे। फ़क़ीर चयो लूण आहे सो लूण थियो। सेठ साहब खंडु तोवारी वई चई वारो कयो। इहे वरी उठ लॼो, वरी वापसि आया, उन फ़क़ीर जे अॻियां अची बीठा। ओ क़िबला ग़लती माफ़ थिए, असां कूड़ हयो हो त लूण आहे, लूण न हुयो खंडु हुई। अवां चयो त खंडु लाहे लूण हूंदो। हाणे क़िबला असांजो त ढूंगो ई ढेरी थी वियो आहे। हाणे छा कयो? अल्लाह जो वली फरमाए थो, छा हुयो? साईं खंडु हुई। पाण फरमान था, जे खंडु हुई त खंडु थी वेंदी। ओ मुजादा वरी जो खणी खोलनि त सभई बोरियूं खंड सां भरियूं पियूं आहिनि। मुजादा अल्लाह जे वलियनि जो पावर आहे, अल्लाह जे वलियनि जी ताक़त आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, उनखे बि पंहिंजे मुर्शिद चयो आहे फरीदुद्दीन गंजे शक्कर खे। गंजे शक्कर खजानो, गंज माना खजानो, शक्कर माना खंड, खंड जो खजानो। जे चवे त लूण आहे त लूण थी वञे, जे लूण खे चवे खंड आहे त खंड थी वञे।
इन जे करे हुन जो लक़ब मशहूर आ। ओहो बुजुर्ग भी मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो पाक हज़रत शाह सदर जो दीदार कयो अथई। उहो बि चवे थो मूंखे बि मुर्शिद वसियत कई त शाह सदर खां दुआ कराइजां। तमामु वॾो वली हो, चोटी जो वली हो, फैज़ जो साहिब हो। अंदर पंहिंजे गार में 30 साल वेही इबादत कई हुई। अंदर गार में ख़ुदा जे इबादत जे करे हुन जे मुंहुं मुबारक मां रोशनी ईअं निकिरंदी हुई जीअं बल्फ मां लाइट निकिरंदी आहे। चेहरो नूरानी हुन जो हूंदो हो, अल्लाह अल्लाह कंदो हो। उन्हीं जे दरगाह जी ॻाल्हि घणा साल अॻे ॿुधाई है, वरी अॼु बि ॿुधायां थो। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। मुंहिंजो उस्ताद ॻाल्हि कंदो, उस्ताद मूं पंहिंजे उस्ताद खां पाण ॿुधो। साईं फरमाइनि पिया त मां ऐं मूंसां ॿ दोस्त हा, असां पीर साहब असांखे हुकुम कयो, हज़रत पीर से मौजूद आहे त वञो शाह सदर मुंहिंजो ॾाॾो आहे, अवां मुंहिंजे ॾाॾे ते वञी मुंहिंजे लाइ दुआ घुरो, अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे दिलि जा मक़सद पूरा फरमाए। साईं फरमाइनि था, उहे 2-3 दोस्त ऐं असां गॾिजी सेवल शरीफ़ पहुतासीं। पोइ लकी शाह वियासीं, उते हज़रत शाह लकी जे दरबार ते क़ुरान पाक जो ख़तम कढियोसीं। ख़तम कढी सलात पढ़ीसीं, सलात पढ़ी हाणे वेठा दुआ घुरऊं। एतिरे में हिकिड़ी वाणियाणी आई आहे, कपड़नि मां लिबास मां, हुन जे चेहरे मुहरे मां सूरत मां, वाणियो बि हुन सां गॾु आहे, पाण बि वाणियाणी आहे। अची ॿाहिरां फ़क़ीर जे दरबार में हज़रत शाह सदर जे रोज़े जे साम्हूं वेही उहा वाणियाणी पई चवे, ओ शाह सदर नेक नज़र अल्लाह जो बानो आ, खटी सुतो आ, मुझे ला रब करीम खां सवाल कर त रब करीम मुझी मुसीबत आसान फरमाए। लफ्ज़ ॿुधजो, वाणियाणी शाह सदर नेक नज़र अल्लाह जो बानो आ, अल्लाह जो खटी सुतो आ, रब जी दरबार में मुझे ला दुआ घुर तो अल्लाह पाक मुझी मुसीबत आसान करे। साईं फरमाइनि था, मूं जॾहिं लफ़्ज़ ॿुधा मां सोचो केर थो ये लफ़्ज़ चवे। निहारियां त ॿाहिरि दरवाज़े ते वाणियाणी वेठी आहे। वरी हुन ॿिया लफ़्ज़ ॿीहर दोहराया। मां पंहिंजे साथियुनि खे चयो, अबा ॿुधो, आहे वाणियाणी आहे काफ़िराणी, पर इन जो बि अक़ीदो आहे त शाह सदर अल्लाह नाहे, अल्लाह जो बानो आहे। अल्लाह अल्लाह जो खटी सुतो आहे। इहो अर्ज़ु बि कंहिंखे कंदो, अल्लाह खे अर्ज़ु कंदो, ऐं मुंहिंजी मुश्किल मुसीबत केरु टारींदो। उस्ताद फरमाईंदा हा त मूं पंहिंजे साथियुनि खे चयो, अबा जेकॾहिं वाणियाणीअ जे अक़ीदे में वली अल्लाह नाहे, उहो अल्लाह जो बानो आहे, जेकॾहिं हिंदू इहो अक़ीदो रखे थो, असां त रसूलुल्लाह जा उम्मती ऐं असांखे सबक़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा जे हिंदू बाक़ी दो रखनि था त वली अल्लाह नाहन, अल्लाह जा बाना आहिनि, त इहो असां ते वहाबिन जो इल्ज़ाम आहे, देवबंदन जो इल्ज़ाम आहे। असां के तुहमतूं था हणनि त पीरनि खे अल्लाह सम्झंदा आहिनि। न न, असां पीरनि वलियनि खे अल्लाह कोन सम्झंदा आहियूं, अल्लाह जो बानो सम्झंदा आहियूं। तव्हां छा सम्झंदा आहियो? ॾाढे कोन चयो, शक पइजी वियो। अल्लाह जो चऊं भला लठ बि रखां थो मथां ड्रिजो। छा आहे बाबा? पक भिटाई केरु? अल्लाह जो कलंदर केरु आहे? सचल सरमस्त केरु आहे? सुल्तान औलिया केरु आहे? मखदूम सरवर नूह केरु आहे? हज़रत रोज़े वारो केरु आहे? पीरान पीर दस्तगीर केरु आहे? ये सब अल्लाह जा बाना आहिनि। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जा बाना ज़रूर आहिनि, पर अल्लाह जा प्यारा आहिनि। जॾहिं रब जे ॾाढो हीअं कंदा आहिनि त ख़ुदा हुनखे मोटाईंदो कोन्हे।
तोखे मुला भुल्ला मता शक हो जाई त बाना मुंह जड़ा बाना नन तो जड़ा बाना ना तुझे बानप में शक आ हुनन जी बानप में पक्का। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जे वलियन खे असां वली चवंदा आहियूं, वली उल्लाह चवंदा आहियूं, अल्लाह कोन चवंदा आहियूं। औलिया अल्लाह खां घुरणो अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जे ज़ात बाबरकात जे दरबार में बतौर वसीले जे सुवाल हूंदो आ। जेकॾहिं अल्लाह ताक़त न ॾियनि हा त असां कोन घुरूं हा। इहो तुहमत आ, इल्ज़ाम आ, कूड़ आ, बहतान आ जेको असां सुन्ननि जे मथां हणंदा आहिनि त वलियनि सां शिरक कंदा आहिनि। न असां शिरक खां बेज़ार आहियूं। असांजे अक़ीदे में वहदहू ला शरीक हिकिड़ो रब्बुल आलमीन आ। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। उन शाह सदर दीन जो हिकिड़ो लफ़्ज़ बि तव्हांखे ॿुधायां। महबूब खे सॾे थो, कंहिंखे थो सॾे? मदीने वारे मीर खे। किथां थो सॾेसि? लकीअ मां। काथे महबूबा चओ? मदीने में। छा थो चवे? रिय देर कर दरगाह मां मक़सद सिघो मोहताज जो रख या रसूल अल्लाह तूं बांधे मथां हथ बाझ जो। चओ सुभान अल्लाह। रिय देर कर दरगाह मां मक़सद सिघो मोहताज जो रख या रसूल अल्लाह तूं इन बांधे मथां हथ बाझ जो। ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, जेको कामिल वली आहे, एॾो वॾो वली आहे जंहिं शिरक जी पाड़ पटे छॾी आहे, उहो मुशरिक कोन्हे को। जेकॾहिं लकी शाह सदर तां ओ या रसूल अल्लाह करे सॾु करे थो त शिरक न आहे। जेकॾहिं असां शाहपुर चाकर जे गौसिया मस्जिद मां सॾु कयोसीं या रसूल अल्लाह त शिरक न आहे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। ॾाढे 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 सोहणो इमाम ज़ैनुल आबिदीन। चओ सुभान अल्लाह। सोहणो ज़ैनुल आबिदीन, सुभान अल्लाह। ज़ैनुल नालो न आहेसि, नालो अथसि अली। छा आहेसि नालो? अली। ज़ैनुल आबिदीन लक़ब हुसि। मतलब छा? इबादत कंदड़नि जो सींगार। इबादत कंदड़नि जो सींगार। रात जो सोमाणीअ खां पोइ लोक सुम्ही पवे, ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसल्ले ते बीहे त फजर थी वञे, सारी रात इबादत में गुज़ारे छॾे। हालांकि मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह सां हुनजो तमामु वेझो ताल्लुक आहे। ज़ैनुल आबिदीन बचड़ो आहे हज़रत हुसैन जो, हज़रत बचड़ो आहे हज़रत ख़ातून जन्नत जो। ख़ातून जन्नत न्याणी आहे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी। तमामु वेझो रिश्तो आहे रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात सां। वॾो आबिद आहे। पर जॾहिं करबला वारो वाक़ियो थियो आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन खे गिरफ़्तार करे ऐं आल बैत खे गिरफ़्तार करे यज़ीद ॾे वठी पिया वञनि त इमाम ज़ैनुल आबिदीन काथे कूफो आहे, काथे मदीनो आहे। चवे पियो या रहमतल लिल आलमीन अदरकल ज़ैनुल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मुक़्तहिम वल मुज़दहिम। और रहमत वारा नबी हेॾे निगाह फरमा, तुंहिंजो बचड़ो ज़ालिमनि जे हथ में गिरफ़्तार थियो वञे थो। हाणे तव्हां खां मां पुछां थो त मदीने खां कूफो, कूफे खां मदीनो केई 100 मैल परे आहे, पर परे खां मुसीबत जे टाइम ते ज़ैनुल आबिदीन सॾे थो। माना सॾणु शिरक, सॾणु शिरक। जे शिरक हुजे हा त ज़ैनुल आबिदीन कोन सॾे हा। भिट धणी चवंदो आहे मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा। भिटाई साहब जो ॾियारो हाणे हलियो न। अलाह करे वलियनि जे दरगाहुनि तां तंबूरा, दोल, दमामा, मेला, मलाखड़ा, रंडियूं, नाचूं ख़तम थियनि। अल्लाह जे वलियनि ते क़ुरान जी लोली हले। इन में वलियनि जो ॾोह न आहे, असांजो ॾोह आहे। कंहिंजो ॾोह आहे बाबा?
असां पोयरनि जो ॾोह आहे जन सॼी ज़िंदगी रब खे यादि कयो, अलाह जी इबादत में गुज़री, उन्हनि जे वफ़ात खां पोइ वरी मेलनि जे नाले सां मलाखड़नि जे लिहाज़ सां सॼे जहान जी बुराई उते कई थी वञे पई। अलाह करे इन बुराईअ जी पाड़ पटिजे, अहिड़ो को इनकलाब अचे जो औलिया अलाह जे दरबारनि ते रुगो क़ुरान जी लोली हुजे। बेटा ऐसा चवंदो आहे मदीने जा मीर सुन जो मुंहिंजा सॾड़ा, मुंहिंजा दोस्त मालूम थियो त शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो बक़ीदो आहे त भिट तां मुंहिंजो मुहम्मद मुंहिंजा सॾ ॿुधे थो। रसूलुल्लाह त रसूलुल्लाह आहे, उनजो त शान वॾो आहे, पर भिटाई मुरीद हो पीरान पीर जो, ओ सॾे थो मुर्शिद खे मीरा मुर्शिद मुंहिंजा जीलानी जनाब मूसा खौसन खारजी से छा खर्र खराब हर सुल्तानी शिताब ची कर का मार मुरीद ते मीरा शाह मदद कर मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ़ जो वसीलो ऐं वली हसनी पीर हली अची कर का मार मुरीद ते। दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आली व सहाबिही वसल्लम। इमाम आज़म चओ सुभान अल्लाह। इमाम अबू हनीफ़ा जंहिंजे निस्बत जे करे पाण सुन्नी हनफ़ी आहियूं। छा आहियूं बाबा? सुन्नी। ॾाढे चओ सुन्नी हनफ़ी। छाजे करे? जो असांजो पेशवा, असांजो रहबर, मुंहिंजा दोस्त फ़िक़्ह जे मसइलनि में, दीन जे सेखारण वारे मामले में, रसूलुल्लाह जे तरीक़े सेखारण में असांजो पेशवा सैयदना इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह आहे। उन्ही जे करे पाण हनफ़ी सॾाईंदा आहियूं। अव्हांखे ख़बर आहे त इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह जो शान छा आहे? दुरूद पढ़ त हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों हिकिड़ो किताब आहे जंहिंजो नालो आहे उक़ूदुल जुम्मान फी फ़ज़ाइल अबू हनीफ़तुन नुअमान। उन उक़ूदुल जुम्मान वारे मोतबर आलिम लिखियो आहे त हज़रत इमाम आज़म अञा ॼाओ कोन्हे को, रसूलुल्लाह हुन जे ॼमण जी अॻे ई ख़ुशख़बरी ॾेई छॾी हुई। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मूंखां पोइ, मुंहिंजे सहाबनि खां पोइ, मुंहिंजे ताबईन जे ज़माने में हिकिड़ो शख़्स पैदा थींदो जेको मां मुहम्मद करीम जे उम्मत जो ॾीओ हूंदो। उम्मत जो ॾीओ हूंदो। मुंहिंजा दोस्त, मां थो चवां मिस्र, ट्यूनिस, लबनान, बेरूत, अरब ममालिक जेके बि आहिनि, एशिया वञो, अफ्रीका वञो, जिथे जिथे बि मुस्लमान रहनि था, पूरी दुनिया जा 75% मुस्लमान हनफी मज़हब सां ताल्लुक़ रखनि था पिया। बाक़ी 25% के शाफ़ई आहिनि, के हम्बली आहिनि, के मालकी आहिनि, लेकिन 75% सलमा मुन्ने सव जेतिरा रूई ज़मीन जा मुस्लमान इमाम आज़म अबू हनीफ़े जे पुछो लॻण वारा आहिनि। सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ो हिकिड़े जहारे वेठो आहे, वेठे वेठे दिलि भरिजी वियसि, दिलि जमल भरिजी वई, इहे कमल कमल मुहबत में छा चवणु लॻो आहे? मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा महबूब चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब के फ़िक़्ह जो इमाम सॾे थो, काथे कूफो शरीफ़ आहे, काथे मदीनो शरीफ़ आहे, हज़ारनि मैलनि जो मुफ़ासिलो आहे। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तुंहिंजे दर ते फ़रियादी आयो आहियां, मुंहिंजी फ़रियाद खे ॿुधजां। उहे लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? दुरूद पढ़ त ॿुधायां। या सैयद सादात जे तो का कासिदन। इमाम आज़म जा लफ्ज़ आहिनि, या सैयद सादात जे तो का कासिदन, ओ सरदारनि जा सरदार, मां तुंहिंजे दर ते आयो आहियां, तुंहिंजे दर खां सवाइ या रसूल अल्लाह मुंहिंजी वाह आहे ई कान का। अबा इहो मुशरिक हो या मुवाहिद हो?
ॾाढो त ॻाल्हाए सोना अहिड़ा बुज़ुर्ग जेके रसूलुल्लाह खे सॾ कनि इहे मुशरिक कोन थींदा। हज़रत मौलाना शरफुद्दीन बूसीरी चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब खे सॼई कॾहिं सॼई मुसीबत में कीअं बीमार थी पियो बाह सुकी वई टंग सुकी वई वाछ फिरी वई अधरंगो थी वियो धड़ सुकी वियो हकीमन लाइलाज करे छॾियो इलाज थिए ई कोन पियो ज़ाल खणी अंदर कंदी आहे वरी ॿाहिरि कंदी आहे हथ कम न कनि मानी खाराईंदी आहे साल गुज़री विया आलिम वॾो हो इलाज न थियो हिकिड़ी राति दिलि में सोचई हकीमन लाइलाज कयो आहे अचु सॾु मुस्तफ़ा खे या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही सिवाक इंदा हुलूलिन हादिसिल अमामी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीकैन मिन अरबिम व मिन अजमी मुझे हबीब के सरे तो वलयदी का रसूल अल्लाह जाह कभी वलयदी का रसूल अल्लाह जाह कभी इज़ल करीम तजल्ला बिस्मे मुंतक़िमी ओ मुझा महबूब मुझो त ईमान आ त मूंखे क़यामत में भी कोन छॾींदे हिते बिस्तरे ते निधड़ो को पियो आहियां तोखां सवा मुंहिंजो इलाज आहे ई कोन को मुंहिंजा दोस्तो सॾींदो रहियो राति जो फरियादियूं कंदो रहियो ऐं हुनजी क़िस्मत खुली पई आहे घर रोशन थी वियो आहे अञा जो ॾिसे त मुहम्मद करीम मथां बीठो आहे हबीबन करीमन पंहिंजी चादर लाहे बीमार जे मथां विधी आहे पाण फरमाइनि था शरफुद्दीन तूं त चङो भलो आहे मुंहिंजी नात लिखी थी शान बयान कयो थी मूंखे सॾ कया थी मां तुंहिंजे सॾनि ते मदीने खां हली आयो आहियां घबराए न इंशाअल्लाह ताला सुबुह जो तूं चङो भलो हूंदे मुझा दोस्तों हबीबन दीदार करायो हथ घुमायो चादर रखी पाण रवाना थी विया सुबह जो बिस्तरे ता उथे त चङो भलो हाणे घुमंदो वते घर में चवंदो वते मौलाया सल्ले व सल्लिम दाइमल अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम ज़ाल सोचो बीमार खे उथारियां मुंहुं धोरायां मानी खारायां पर माई हैरान थी वई त कमरे में अतुर अंबर खां वधीक खुशबू हुया शरफुद्दीन चङो भलो घुमंदो पियो वते माई थी चवे तुंहिंजो इलाज कंहिं कयो चवे तो हुवल हबीबुल्लाज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़तहिमी केड़ो हकीम थी चवे केड़ो डॉक्टर थी चवी हकीमन त लाइलाज करे छॾियो आहे मां त हबीब करीम खे सॾियो आहे हबीब चङो भलो बि करे वियो आहे पर चादर बि इनाम में ॾेई वियो आहे मां हाणे चङो भलो आहियां ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो सच ॿुधाए जेको शिरक कंदो तंहिंखे रसूलुल्लाह दीदार कराईंदो जेको शिरक कंदो तंहिंखे रसूलुल्लाह चादर ॾींदो न मालूम थियो त मुहम्मद करीम खे सॾणो जाइज़ आहे मुस्तफ़ा ॿुधंदो बि आहे ऐं ईंदो बि आहे ऐं जेको दिलि सां सॾींदो आहे हबीब हुन जा ॿेड़ा पार बि फरमाए छॾींदो आहे दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा सॾे त ॾिस सॾे ॾिस मुंहिंजा मुंहिंजे मशवरे ते हलो कॾहिं का मुसीबत ख़ुदा बचा वई चओ आमीन
अल्लाह से हर मुसीबत खां बचाए। पर इंसान अची वञे मुसीबत, सॾु कर जे सोणो साणी न थिए त मुंहिंजो नालो लाहे छॾिजां। मुझे हबीब के जब सजो आता जा बेड़ा पार थी विया हन। हबीब करीम जी ज़ात बाबरकात असां जे लाइ हिन जहान जो भी वसीलो आ तो हुन जहान जो भी वसीलो आ। महबूब हिते भी असां जूं फरियादूं ॿुधे थो, क़यामत में भी मुस्तफ़ा खां सवा फरियाद केर कोन ॿुधंदो। मुला त हिते चवे थो शिरक शिरक शिरक, पर जब पैदर पुसंदा क़यामत में, खुदा जो कसम आ मुस्लिम शरीफ जी हदीस आ त ॾसंदा माण्हू त का वाह कने पोइ सॼो जहान रसूलुल्लाह ॾे भॼंदो। आदम ॾे वेंदा चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, ॿिए ॾे वञो मां कुझु कोन कंदोसांव। नूह ॾे वेंदा चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, ॿिए ॾे वेंदा ॿिए ॾे वञो। हज़रत मूसा ॾे ईंदा, दाऊद नबी ॾे ईंदा, सोणे यूसुफ नबी ॾे ईंदा, 1.25 लख नबियनि ॾे ईंदा, पर सभु नबी चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। जमल आख़िर ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, उहो चवंदो छो परेशान थिया आहियो, अचो त अहिड़ो दर ॾसियांव जेको कंहिंखे ख़ाली छॾींदो ई कोन्हे को। अचो न, ॿियनि मोटायो अथव, मां अहिड़े दर ते वठी हलांव जेको कोन मोटाईंदो। रसूलुल्लाह खुद फरमाइन था, बुखारी जी हदीस आ, मुस्लिम शरीफ जी हदीस आ त तमाम उम्मती नबियन सूधा मुझे दर ते ईंदा, मां अल्लाह जे दरबार में सजदो कंदुसि, एसी ताईं सजदो कंदुसि जेसी ताईं अल्लाह जी मर्ज़ी हूंदी। पोइ रब चवंदो इरफा रासक या मुहम्मद सल तो त, ओ मुंहिंजा महबूब सिर मथे खण घुर त ॼाए। घुर न, हे सजदे जो टाइम ना है, दुरूद पर त तोखे ॿुधायां हिकिड़े शाइर ॾाढी सुठी हदीस जी माना कई आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। हबीबन करीमन जी हदीस जो तर्जुमो आहे। छा जो बाबा हदीस जो माना उर्दू वारिश कई आहे। सरकार जमल सजदो कंदा चवे तो तहे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया, खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। नबी करीम जो सजदो कंदा त हबीब जा जेके ज़ुल्फ वॾा मुबारक हा उहे बि ज़मीन ते हेठि किरंदा। अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा महबूब तो त सजदो कयो आहे, पर तुंहिंजे ज़ुल्फनि बि सजदो कयो आहे। छा थो घुरी? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसों की स्याही, गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। या अल्लाह ॿियो कुझु कोन थो घुरां, इहो थो सुवाल कयां त हिन गुनहगारनि खे माफ़ कर। कहिड़ा जेके रसूलुल्लाह वटि ईंदा, चओ चओ कहिड़ा जेके ॾाढे जो कहिड़ा ओ जेके आया सही हिननि खे माफ़ कर। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद, जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। और मुंहिंजा हबीब मां रब जी त मर्ज़ी आहे, वल सौफ़ क़ुरान में अॻे ई चई छॾियो अथमि, वल सौफ़ युतीक रब्बुक फतरदा, मां अल्लाह तोखे एतिरो ॾींदोसांइ जो मिठा मोहम्मद तूं राज़ी थी वेंदे। हबीब फरमाए तो इज़ल्ला अर्दा व वाहिदुन उम्मती मिन फिन्नार, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर फरमाइनि था मौला तो वाइदो कयो आहे त राज़ी कंदोसांइ। हाओ मां वाइदो कयो आहे मुस्तफ़ा राज़ी कंदोसांइ। मौला ॿुध भला मां राज़ी कॾहिं थींदुसि? अल्लाह ताला फरमाए तो चओ न। मुस्तफ़ा फरमाए तो मुंहिंजो हिकिड़ो उम्मती बि दोज़ख में हूंदो राज़ी न थींदुसि। सभिनी खे जन्नत ॾे वठी पोइ मां मोहम्मद राज़ी थींदुसि। दुआ कर अल्लाह तो असांखे मुस्तफ़ा जो उम्मती बनाए। उम्मती थी चवे मां जहिड़ो, उम्मती थी चवे मरी मिटी थी हो, उम्मती थी चवे भित जे पुठियां जी ख़बर न आहेसि, उम्मती थी चवे त मीलाद ओहिड़ो बुछड़ो जहिड़ो हिंदुल कृष्ण जो ॾिहाड़ो, इहो उम्मती न आहे। उम्मती उहो आहे जेको महबूब मोहम्मद तां सिर घर बचा ॿार कुर्बान करे छॾे। अल्लाह शल तव्हां असांखे नबी जी मोहब्बत नसीब फरमाए।
अदब नसीब फरमाए, महबूब करीम सां अक़ीदत नसीब फरमाए। मां ख़ुदा जे घर में चवां थो मुसलमानो, इंशाअल्लाह तव्हांजे असांजे वेझो शिरक न ईंदो न ईंदो। पाण अल्लाह खे मञण वारा मुस्तफ़ा जा ग़ुलाम ऐं हबीब जे सदके तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा इंशाअल्लाह। वरी ईंदड़ जुमे ते जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।